अस्सलाम वालेकुम। कीअं तव्हां सभु? उम्मीद है खैरियत सां हूंदव। मींहुं माण्हुनि जा अहिड़ा हाल करे छॾिया जो तव्हांखे छा ॿुधायूं। ठहियो ख़ैराज कुझु थियो चवनि था जेको थिए थो उन में ई भलाई आहे। हा न दी, ईअं था चवनि न। अॼु वॾनि वारी ॻाल्हियूं बि करी तूं पुराणी थी छा? ऐं हाणे वॾी वई थियां हरे हरे। छो पहिरीं त नंढड़ी हुई? हा नंढड़ी हुअसि ऐं 8 सालनि जी बसि हुअसि। जॾहिं त हाणे त फुटिया आहिनि। अच्छा, उहा अकल दाड़ आई हूंदी तोखे। हा बिलावल जा ॾंद। बिलावल जा ॾंद, चोली जा चंड। हा असांजे लाइट वेंदी आहे न, बिलावल जा ॾंद ॿारींदा आहियूं। हा अॼु 6 मुहर्रम आहे। हा 6 तारीख़ आहे अॼु 6 मुहर्रम आहे त पोइ 7 ते पाण कंदासीं ब्याज, पोइ ओॾी महिल बि ब्लॉग ठाहे। हा इंशाअल्लाह। मुंहिंजो इरादो हो त माण्हू देग वठे, पर देग जो हाल हिते गुंजाइश कोन्हे। अलाह ॾींदो त माण्हू ॾींदो त मता जेतिरो पुॼंदो माण्हू कंदो। हाणे ॻाल्हि कोन्हे। अॼु छाजो बोड़ आहे? मच्छी खाए न मां। अॼु मां चाढ़े वई आहियां मच्छी जो बोड़। ॾेखार ज़रा मच्छी नदी जरगो पटाटा रस ऐं हूंदी जा मिर्च। मां मच्छी कोन थी खाई बोड़। हाँ तिखे पटाटा वो या तिखा वञा मां। तेरी मच्छी न दियो बोड़ ॾिसी मूंखे बुख पई लॻे। हा पहिरीं बुख हुई कोन हुई। तो तुंहिंजो इहो मुंहिंजो बोड़ गॾु गॾु आहे? न ऐं तोसां गॾु खाईंदसि। तूं मुंहिंजा रखी जा। ॿियो तोखे छा लाइ लिखियल आहे? सभिनि सां रिआयत कयो, भेणियुनि सां रिआयत न कयो। अम्मा या सती पोखड़ी खाए जा पचाए। चेती न दे, छो न ॾियां? सभु खाईंदा, अम्मा न खाए। हा दी, ॿियो सभु ख़ैर आहे? अॼु ॿियो सभु खे लॻो पियो। मूंखे लॻी आहे बुख। अॼु मानी खे थी वई आहे देरि। तूं वरी केॾांहुं चुर में बि वञी? मिड़ई मुंहिंजो वञा पर जॻह कोन्हे। चुर में ॾेई न वञी, पची वेंदे। ऐं केॾा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा। कुझु कोन। अड़े पुछ वरी छा कुझु कोन? न मूंखे हिकिड़ी ॻाल्हि पुछणी, पर ऑन कैमरा कोन थी पुछी सघां न। पोइ पुछंदे? पोइ पुछंदसि, बैक कैमरा पुछंदसि। पोइ तुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदासीं कोन। अच्छा मतिलबु ॾेखारो नी कोई माण्हुनि जे साम्हूं। हा माण्हुनि जे साम्हूं मिड़ई त तुंहिंजी ॻाल्हि ॿुधांदी ॿुधाई कोन। हेॾा अॼु मुंहिंजी बैटरी डाउन आहे, मिलाव त सॼेरो कोन थी थिए। ठीकु आहे भला पोइ कजां। छो त असल में मूंखे लॻी आहे बुख आहे। मूंखे बुख लॻे त मूंखे जो रखणी थिए। हा मानी पचाए बसि। मानी पचाए वठ, पोइ पाण ॿई गॾु खाऊं। वॾा पीस मूंखे ॾिजां, तूं ख़ाली आलू पटाटनि सां मानी खाइजां। ऐं आलू रस पटाटे में ख़ुशि आहियां। रस बि कोन मिलंदई। रस मुंहिंजो फेवरेट आहे। रस पींदसि तोखे साई मिर्चूं ॾींदसि कटे, उन सां मानी खाइजां। मूंखे साई मिर्चूं बि क़बूल आहिनि। न उहे मुंहिंजो फेवरेट आहे। मूं चाढ़ियो बसर जो गुड़। वो ॾिठमि टिकटॉक ते नाइजेरियन उन्हनि चाढ़िया आहिनि बसर। अहिड़ो भलो, अहिड़ो ॻाढ़ो ॻोढ़ो। मूं वरी ठाहियो त मुंहिंजो बोड़ वरी ॻाढ़े खां फिको थी वियो। उहे छा मच्छा विझंदा आहिनि, सॉस वग़ैरह तो विधो कोन हूंदो? न हुन असल में पचायो बसर, मूं वरी चाढ़ियो पाणी। बसि ॿियो हाणे हुनजी रेसिपी बि तुंहिंजी बि। हाणे तुंहिंजो तरीक़ो ॿियो थोरो कीअं थींदो? मूंखे शौक़ु थियो त मतिलबु बसर। शौक़ु इहो कोई शौक़ु आहे? शौक़ु मूंखे आहे किमची खाइण जो, पर अलाए किथां मिलंदी आहे, अलाए कीअं माण्हू ठाहे करे। सियारो अचे त किमची ठाहियूं। इंशाअल्लाह पाण खे बि मिलंदी। वठी चाह बोले ए डालते वाली नीचा। ऐं दबकी में चाह जाना का हिकड़ी दबकी है। असांजे घर में सभिनि खे लॻी आहे बुख। सभु मूंखे ॾींदा पिया हूंदा, पर पुट मुंहिंजी कंदा पिया हूंदा गिला। ताजी की यास मानी दे देर असांजा अंडा वात खां पिया अचनि। बाबा बचण वारो अथई, जल्दी पचाए वठ। अरे थुलियूं हाणे पचायां त पई। ऐं उहो ॾिठो होटल दा मानी ते वरितमि, चपाटी पे पचाई। हेतिरो अटो पई ज़रूरो थोरो हुनखे वेले, पोइ हथ सां हीअं करे कुंफू करे वॾी करे छॾी। हा कुंफू मास्टर आहिनि हिते जा इहे। हिन खां वॾो था कोन हो। कैंटी खणी अची वियो। छा खणी अचां? कैंटी खणी अची आहे न। कल्ह असां वरिती अधु मच्छी वरिती। रस करती है रस। आलू बिल्लू ले रख। आलू ना दे, रस कर। रस है ही जो।
तड़की चाहिए माने साड़े जी मुर्गे हे ना सड़ेल बड़ेल खाई दी जबकि पे भी जे घोरा है अल्लाह दूंगा यहाँ मैं क्या करी है वो कम मची अता हो चुप करे वियो हलियो आऊं ने जगह ते हुजा ने एड़ो कुटी आईया छो खारा गर्मी में मुके बजाई है हां खाराईंदी हाँ, बुधा मुते के छा खारायो आई सब पारी जो खाराई तो खे हाँ, गर्मी में तो जिना मानू के सब पारी तो के किल कराइंदे सोपारी खाराई दी मैं वरी चाहिदी छा मुके खाराई होती आई एडा जी मोट पे सब को ने जी सब पारी को वत्ती ने सही है पान न खा सोपारी तो सुठो थई जिससे ये भी जे भेड़ मुझे वट कोने हां वठी जा लाचार वे तू के वठी जा मगे पैसा जमा करन खबर है उनन के छा कंदस कोलिया मिंदे के छा बने इनके तो जे सरकारन जी सब खबर है मिर्च आता के कोने नहीं साई मिर्च सावा मिर्च विधा के ना चल हमसे अल्लाह मुंबई वापस कर दी